अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। चनाइन ते जह वक्त घुरायो त हलिया ईंदासीं, जह वक्त घुरायो त हलिया ईंदासीं, महफ़िल खे मचायो त हलिया ईंदासीं। ही मेड़ ख़ुशियुनि जा त सवें बार अचनि पिया, सूर्य ते सॾायो त हलिया ईंदासीं। तक़रीब जो आगाज़ कयूं था लाखीणे लतीफ़ भिट धणीअ जे शेर सां त जे तूं बेतबाहीं, जे तूं बेतबाहीं से आयतूं आहिनि, जे तूं बेतबाहीं से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरिया संदे पार ॾे। इमदाद ओठो उन जी मां तव्हांखे जदोजहद जी कहाणी छा ॿुधायां। हू पंहिंजे ज़ात में हिकु मुकमिल कहाणी आहे, हिकु मुकमिल किताबु आहे। उनजो हिकिड़ो वॾो दर्दीलो जोखम जो सफ़र आहे, जंहिंजे में हुन हणा वणा महिनतूं कयूं आहिनि, कशाला कया आहिनि, कॾहिं ज़ालिम जे आॾो सिर न निवायो आहे ऐं हिकिड़ी वॾी जदोजहद खां पोइ अॼु लंडन में पहुची हिकु रेडियो क़ाइमु कयो आहे, जंहिंजो नालो आहे वॉइस ऑफ सिंध। वॉइस ऑफ सिंध जा अॼु अल्हम्दुलिल्लाह 6 साल पूरा थिया आहिनि। नंढड़ो अबहम ॿार वॾो थी 6 सालनि जो थियो आहे। पर हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधायां त अॼु रेडियो वॉइस ऑफ सिंध सां गॾु अदा इमदाद जी बि बर्थडे आहे। जनम ॾींहं जो लखे मुबारक। भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे हाया हली, भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण, सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण। ॾंग खाईंदा रहिया पोइ बि नांग पालींदा रहिया। ऐं इहो ॾंग खाइण वारो इंसान अदा इमदाद ओठो, जंहिं उहे ॾंग उहे सूर सिर्फ़ु पाण कोन खाधा, उनजे सॼे ख़ानदान उहे ॾंग खाधा ऐं उन्हनि जे ज़हर खे बर्दाश्त कयो ऐं मुड़ुस थी मुंहुं ॾिनो। भाउरो ऐं भेनरो, अक्सर ईअं थींदो आहे त असां जूं भेनरूं या मायूं जॾहिं हिन मुल्क में कमकार करे थकिजी पवंदियूं आहिनि ऐं पोइ घुमण फिरण लाइ पाकिस्तान वेंदियूं आहिनि त संदन ख़ासि मक़सदु हूंदो आहे शादियूं मुरादियूं अटेंड करणु, सुठा सुठा खाधा खाइणु ऐं तमामु बहितरीनु ऐं सुठी शॉपिंग करणु। पर असांजे भेनरुनि में हिकु भेण अहिड़ी बि आहे जेका जॾहिं पाकिस्तान वेंदी आहे त हुनजो कमु हूंदो आहे इहो ॾिसणु त इस्पतालुनि में कहिड़ा कीस पिया थियनि, तालीमी इदारनि में कहिड़ियूं बेक़ाइदगियूं थियूं थियनि ऐं असांजा ॿिया क़ौमी इदारा उन्हनि में कहिड़ियूं क़िस्म जूं बेवाजिबियूं ऐं ओणायूं पूणायूं आहिनि। न सिर्फ़ु उन्हनि खे महसूसु कंदी आहे पर उन्हनि जो मुकमल अहवाल लिखंदी आहे ऐं उन सां गॾु गॾु सलाहूं ॾींदी आहे त उन सिलसिले में हाणे असांखे छा करणु खपे। उहा असांजी भेण आहे डॉक्टर अफ़साना भुरगड़ी। मां अफ़साना खे अर्ज़ु कंदसि त महिरबानी करे हिते अचे, न सिर्फ़ु असांखे सिंध विजन जे बारे में ॼाण ॾे पर असांखे ॿुधाए त उते कहिड़ो नाहक लॻो पियो आहे। त हाणे साम्हूं घुरायां थी अफ़साना भुरगड़ीअ खे। अञा रुञ मारड़ अचे थी मतां ईअं सम्झी मुआ मूर सारा। अफ़साना भुरगड़ी। सभिनी खे मुंहिंजो सलाम आहे ऐं मां हिते छा चवां, सभिनी खे ख़बर आहे जेको सिंध में थिए पियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे जेका मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि आहे, मां हमेशह सोचींदी आहियां मज़बूत सिंध आहे त मज़बूत पाकिस्तान आहे। मज़बूत पाकिस्तान तॾहिं ई थी सघे थो जेसिताईं मज़बूत सिंध आहे। सो असां सभिनी खे पंहिंजे सिंध लाइ हमेशह दर्द रहियो आहे ऐं जॾहिं बि मां वेंदी आहियां त मूंखे ॾिसी करे मुंहिंजो दिलि बि रोईंदो आहे, अखियूं बि रोईंदियूं आहिनि ऐं सोचे करे त
इहो जेको कर्ज़ु खणी असां हुन मुल्क मां पढ़ी मुफ़्त में पढ़ी यानी प्राइमरी खां वठी मेडिकल एजुकेशन ताईं असां फ्री एजुकेशन हासिलु कई आहे ऐं उहा प्रोफेशनल तालीम वठी हिते असां कमाइण आया आहियूं ऐं असां हिते तमामु सुठी ज़िंदगी गुज़ारियूं था। त उहो हिकिड़ो कर्ज़ु आहे जेको असां सभु खणी घुमूं था ऐं मूंखे जॾहिं बि पाकिस्तान वई आहियां सिंध वई आहियां त मूंखे ॾाढो ॾुख थींदो आहे यानी साउथ खां वठी नॉर्थ ताईं मुंहिंजो को बि ट्रिप अहिड़ो कोन थींदो आहे जेको मां न वई हुजां या ॻोठनि में न वई हुजां या कंहिं शहरनि में न वई हुजां त ॾिसां थी त माण्हुनि जी हाल ॾींहुं ब ॾींहुं बिगड़जंदो वञे थो। हिकिड़े ॻोठ में वियसि ऐं तव्हांखे अचरज थींदो 90% माण्हुनि खे हेपेटाइटिस हुजे 90% माण्हुनि खे 18 सालनि जी छोकिरी रिड़ी हले पई ॾिसी करे लॻे पई मुंहिंजी धीउ हुजे इहे मुंहिंजा बच्चा हुजनि ऐं उन्हनि खे ॾिसी करे तमामु घणो ॾुख पियो थिए। हाणे असांखे करणु छा खपे ॻाल्हि इहा आहे त असां सभई प्रॉब्लम्स ते फोकस कयूं था असां सोल्यूशन ते फोकस नथा करियूं सोल्यूशन ते फोकस करणु खपे। हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका सुठी थी आहे सिंध में मिडिल क्लास तबिको थोरो एक्सपेंड थियो आहे पढ़ियल लिखियल माण्हू ॿाहिरि बि निकिता आहिनि कराची बि विया आहिनि ऐं हाणे असांजो जेको गुरबत हिकिड़े पासे तमामु घणी गुरबत नज़र थी अचे त हिकिड़े ॿिए पासे असांखे अमीर माण्हू बि नज़र था अचनि पर मिडिल क्लास तबिके खे असांखे खपे त असां हिन ॻाल्हि में आवाज़ उथारियूं। ऐं उन सिलसिले में मां कुझु ई महीना थिया आहिनि सिंध विजन खे जॉइन कयो ऐं सिंध विजन हिकिड़ो थिंक टैंक आहे जेको अली मर्दानो राहू जो साहब उन्हनि शुरू कयो ऐं कुझु दोस्तनि कुझु सीनियर जेके असांजा साथी आहिनि उन्हनि उते शुरू कयो ऐं मां पहिरियां उन्हनि जी पोस्टूं ॾिसंदी रहंदी हुअसि पर रिसेंटली मां उन्हनि खे प्रॉपर जॉइन कयो ऐं मेंबरशिप वरिती आहे ऐं उहो हिकिड़ो थिंक टैंक आहे जंहिंमें उन्हनि जो इहो इरादो आहे त एजुकेशन हेल्थ ऐं जेके बि असां जेके करंट प्रॉब्लम्स आहिनि उन ते बाक़ाइदा मुहिम हलाई वञे ऐं इदारनि खे इन ॻाल्हि ते प्रेशर विधो वञे ताकी इदारा सही नमूने सां कमु कनि। इदारनि जो इहो हाल आहे हिकु हिकु इदारे खे ॾिसूं था मां चवंदी आहियां हिकिड़ी मुंझल ॻंढ आहे हिकिड़ी मुंझल रसियूं आहिनि जंहिंमें कंहिंजो बि सिरो नथो मिले। जे अगरि असां एजुकेशन जी ॻाल्हि करियूं था त असांखे उस्ताद था नज़र अचनि जे अगरि असां उस्तादनि जी ॻाल्हि करियूं था त असांखे वरी उहो तालीमी खातो नज़र थो अचे जे तालीमी खाते खे असां ॾिसूं था त असांखे लॻे थो त जेके डॉक्टर्स आहिनि उन मां पढ़ी निकिरंदा उन्हनि खे छा ईंदो हूंदो इंजीनियर्स कीअं कमु कंदा सो इहे सभु एॾियूं हिक ॿिए में मुंझल आहिनि त असांखे वन बाय वन हिन खे असांखे सॉर्ट आउट करिणो आहे। सो सिंध विजन जो इहो कमु आहे त इदारनि ते सरपरस्ती कनि ऐं इदारनि खे सरपरस्ती नॉट ईअं त भई उहे वञी कमु कनि पर इस्टेब्लिशमेंट खे या पंहिंजे जेके हुकूमती इदारा गुड गवर्नेंस खे कीअं इम्प्लीमेंट कराइनि गवर्नेंस कीअं अचे सो उहा प्रेशर ग्रुप या एडवोकेसी जे थ्रू उन्हनि खे आणे छो छा थो थिए असां ॾिसूं था त माण्हू तकलीफ़ में आहे त असां 4 ॾोकड़ खणी उनखे ॾेई छॾींदा आहियूं असां चवंदा आहियूं हल भला ॿी कुझु पढ़ी पवंदो पर ईअं कोन हल थींदा आहिनि मसइला। कोई बि मुल्क चैरिटी ते न हलंदो आहे मुल्क हलंदो आहे गुड गवर्नेंस ते सो असांखे गुड गवर्नेंस ते ध्यानु ॾियणु खपे। सो अगरि असां इहे थोरा पैसा ॾींदासीं त स्टेट अञा आजी थी हथ परे करे चुप करे वेही रहंदी उहो ई लुट मार लॻी पई हूंदी त असांखे स्टेट खे जवाबदार कराइणो आहे ऐं स्टेट खे इन ॻाल्हि ते होशियारु करिणो आहे त भई असां जाॻियल आहियूं असां ॾिसूं पिया त तव्हां छा था कयो ऐं असां तव्हांखे करणु कोन ॾींदासीं जंहिंमें वॉइस ऑफ सिंध जेको आहे उहो तमामु घणो कमु करे पियो थो ऐं अदा इम्तियाज़ जी शख़्सियत खे त हाणे मां छा चवां हुननि जी किताब ते मां ॻाल्हाईंदसि थोरो ऐं उहो मूंखे कुझु महीना पहिरियां ई मिली उहा किताब ऐं मां उन्हनि जी किताब खे चङी तरह वेही पढ़ियो उन्हनि जी जर्नी ॾाढी इंस्पायरिंग लॻी यानी 50 साल जी जर्नी में जेके अड़ायूं सड़ायूं सूर आहिनि उहो इन्हनि ई सूरनि खे वठी अदा चवंदा रहिया आहिनि। 1968 में अदा खे जॉब ऑफर मिली ठुकरायूं सिंध जे करे अॻियां हली ॿी जॉब ऑफर मिली मुमताज़ अली भुट्टे चयो असिस्टेंट कमिश्नर जी उहा अदा ठुकराई छाजे करे इन करे जो असांखे अदा चयो न मां पंहिंजी आवाज़ बंदि न कंदसि असां जाॻियल आहियूं सो असां चऊं था सिंध जाॻे पई ऐं सिंधी माण्हू सुतल कोन आहिनि असांखे कोई बि दॿाए कोन सघियो आहे
सो असांजी जाखोड़ रहे पई थी ऐं जेको माण्हू अहिड़ी जाखोड़ सां कमु करे जीअं इमदाद ओॾो कमु करे थो, तव्हां ॾिसंदो हुननि जे चेहरे ते हिकिड़ो सुकून आहे। चाहे हू केॾी बि जिदोजहद आहे, केॾो बि उन्हनि कमु कयो आहे, पर अंदरि जेको समुंड जे अंदरि जेको बि तलातम आहे उहो सरफेस ते एॾो स्मूथ, एॾो काम, ऐं जंहिंजी लाइफ जेका आहे उहा वैल्यू जेका रखे थी न, उहो अहिड़ा माण्हू तमामु घटि पैदा थियनि था। इन्हनि माण्हुनि खे ॾिसी असां जेको असांजी मुंहिंजी त ख़ैर कंट्रीब्यूशन आहे, इमदाद जे अॻियां त मुंहिंजी का बि कंट्रीब्यूशन कान्हे का, पर असां सभई सिंध जूं न्याणियूं जेके आहियूं या सिंध जा पुट जेके आहिनि, असांजे मथां कर्ज़ु आहे। कर्ज़ु आहे उन वतन जो जंहिंमें असां पैदा थियासीं, पलियासीं, निपियासीं। हाणे असांखे उहो कर्ज़ु आस्ते आस्ते करे लाहिणो आहे। ऐं जॾहिं त असां अगरि सम्झूं था त असां वञूं था शहर में 20 पाउंड जी जीन्स वठी 20 पाउंड जी जीन्स कुझु बि कोन्हे, माण्हू 50-100 पाउंड जी वञी वठी था अचनि, त इन में कहिड़ी ॻाल्हि आहे जो हिकिड़ी शइ अगरि न वरितीसीं, असां पैसा पासे करे रखियासीं। ॿी ॻाल्हि इहा, तव्हां ईअं न सम्झो था की 50-100-100 ईअं ॾियणा आहिनि, तव्हां डायरेक्ट डेबिट रखी छॾियो, तव्हां डायरेक्ट डेबिट रखी छॾियो। ऐं इहो ईअं थींदो आहे छो जे करे माण्हू चवंदा हा यार हिन महीने ख़र्चु वधीक थियो आहे, मूंखे 100 पाउंड ॾियणा आहिनि। न, तव्हां 10 पाउंड जो डायरेक्ट डेबिट रखी छॾियो, पर तव्हां स्टैंडिंग ऑर्डर रखी छॾियो, त तव्हांखे रेगुलर उन्हनि खे बि मिलंदो रहंदो, ऐं बार बार तव्हांखे कोई रिमाइंड बि न कराईंदो, ऐं बार बार तव्हांखे कोई चवंदो बि न। सो मुंहिंजी बि तव्हां सभिनी सां इहा ई गुज़ारिश आहे त सिंध तव्हांखे घुरे थी, सिंध तव्हांजी मदद लाइ रड़ियूं थी करे। सिंधी माण्हुनि जी हालत हिन महिल ॾाढी बुरी आहे। असां सभिनी खे अलॉन्ग विथ सिंध विजन, अलॉन्ग विथ रेडियो वॉइस ऑफ सिंध, अलॉन्ग विथ सिंध डॉक्टर्स एसोसिएशन, अलॉन्ग विथ इंटरनेशनल सिंधी वुमन ऑर्गेनाइजेशन, अलॉन्ग विथ सिंधी यूरोपियन एसोसिएशन, अलॉन्ग विथ सना, अलॉन्ग विथ सिंधी सऊदी सिंधी, अलॉन्ग विथ जेके बि असांजी ऑर्गेनाइजेशन आहिनि, जेके जाॻियल आहिनि, जेके हिमत भरिया आहिनि, ऐं जॾहिं कंदो न तव्हांखे इंतिहाई सुकून मिलंदो। जॾहिं बि यानी वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन जी डेफिनेशन आहे सिहत जे हवाले सां, उहा डेफिनेशन इहा आहे त जिस्मानी दिमाग़ी सिहत हुजे, न कि एब्सेंस ऑफ डिज़ीज़ हुजे। त जिस्मानी सिहत लाइ साफ़ सुठी ग़िज़ा ऐं हल्की फुल्की कसरत आहे। दिमाग़ी सिहत ऐं साइकोलॉजिकली स्पिरिचुअल हेल्थ लाइ सोशल वेलफेयर जो कमु आहे। जेकर तव्हां पूरी तरह सेहतमंद रहणु चाहियो था त तव्हांखे जिस्मानी सां गॾु दिमाग़ी सिहत बि ऐं स्पिरिचुअल सिहत बि खपे थी, ऐं उहो तॾहिं ई थी सघंदो जॾहिं तव्हां पंहिंजी कंट्रीब्यूशन ॾींदा। मुंहिंजी तव्हां सभिनी सां इहा ई गुज़ारिश आहे त बराए महिरबानी अदा जो जेको पैशन आहे, ऐं कोई बि माण्हू खे अदा जो त कमु थी वेंदो, ईअं त कॾहिं रुकियो ई न आहे, पर जे उहो कमु 5 सालनि में थियणो उहो 6 महीननि में थी वञे त वाह जो कमु। सो अगरि असां सभई मिली करे इन में कंट्रीब्यूशन ॾियूं, ऐं मां तव्हां सां हथ ॿधी रिक्वेस्ट कंदसि त प्लीज़ पंहिंजो स्टैंडिंग ऑर्डर रखायो, भले खणी तव्हां केतिरो बि रखायो, 50 पाउंड रखायो, 20 पाउंड रखायो, पर प्लीज़ स्टैंडिंग ऑर्डर रखायो। इन सां छा थींदो, तव्हांखे बार बार ॿियो माण्हू बि तव्हांखे अची कोन चवंदो, तव्हां बि फिका न थींदो, ऐं जेको आहे इन्हनि जी मदद बि थी वेंदी। इन्हनि जी छा, इहा असांजी मदद आहे। त मज़बूत सिंध आहे, मज़बूत पाकिस्तान आहे। जी सिंध। मेहरबानी डॉक्टर अफसाना मुरगड़ी। सिंध मुहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं।
एक नए सुबह जी शुरुआत जो पड़ाडो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।